सिंध जी धरती उन जे वतन जो इंच इंच उन जा ॿेट उन जा जबल ढंढूं ढोरा उन जो समुंड महासिंधु सागर ये सब सिंध वतन जा तारीख़ी हिकिड़ा विरसा आहिनि। कंहिं बि हुकूमत खे उहा हुकूमत सिंध जी हुजे उहा हुकूमत पाकिस्तान जे वफ़ाक़ जी हुजे कंहिं बि हुकूमत खे इहो अख़्तियार नाहे त उहो सिंध वतन जे धरती जो को बि हिकिड़ो ज़रो बि हिकिड़ो इंच बि नाजाइज़ साम्राजी ऐं सरमाएदार ऐं मफ़ाद परस्त बुनियादनि ते विकिरो करे ॾे। इन करे सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, सॼी सिंध में मज़ाहिमत जारी आहे ऐं असांजो चवणु इहो ई आहे त सिंध जा ॿेट अज़ली अबदी तौर सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं वफ़ाक़ जेको हिन नाजाइज़ ऐं गैर कानूनी ऑर्डिनेंस जे बुनियाद ते ॻुझ ॻोह में लिकी पार्लियामेंट खे बाईपास करे जंहिं तरीक़े सां हे जारी कयो आहे असांजी नज़र में इहा सियासी दहशतगर्दी आहे, इहा आइन जी लताड़ आहे, इहो वफ़ाक़ जो इनकार आहे। असां बरमला चऊं था सदर आरिफ अलवी तो इहो ऑर्डिनेंस जारी करे नरगो सिंध जे ख़ुदि मुख़्तारी जी तौहीन कई आहे, नरगो सिंध वतन जे जुग्राफियाई हदुनि जी तौहीन कई आहे, पर जेको तो हलफ़ कयो आहे पाकिस्तान जे वफ़ाक़ सां वफ़ादारी जो हीअ उन सां बि गद्दारी आहे। छाकाणि त इन क़िस्म जो ऑर्डिनेंस जो को प्रोविजन आहे पाकिस्तान जे ऑर्डिनेंस आइन में। असां साॻे वक़्तु मुतालबो कयूं था पाकिस्तान जी पार्लियामेंट खां बि त हे ऑर्डिनेंस जिते सिंध जे ख़िलाफ़ आहे उते इहो पार्लियामेंट जे मथां बि हिकिड़ो हमिलो आहे। जेकॾहिं पार्लियामेंट जा ॿई ऐवान हिन खे रद्द नथा कनि ऐं ॿिन्ही ऐवाननि में इहो मोशन मूव थी चुको आहे त इन जो मतिलबु आहे त पार्लियामेंट पंहिंजे वजूद जी तौहीन नथी करे थी। असां सिंध हुकूमत खे दोस्तनि चयो आहे, असां वॾे वाज़े लफ़्ज़नि में बार बार चयो आहे, अॼु बि चऊं था ऐं हे एहतजाज हे न्याणियूं ॿार सभु दोस्त भाइर बुज़ुर्ग सभु हक़ आवाज़ आहिनि त सिंध हुकूमत खे सिंध जे तहफ़ुज़ जो त हक़ हासिल आहे ऐं उहो फ़र्ज़ उन्हनि जो आहे, पर सिंध हुकूमत खे को बि अख़्तियार न आहे न आइन मुताबिक़ न सियासी उसूल मुताबिक़ न सियासी अख़लाक मुताबिक़ ऐं न सिंध जे इज्तिमाही ज़मीन मुताबिक़ त तव्हां सिंध जा ॿेट ईअं लिखी ॾियो। हाणे तव्हां सिंध जे माण्हुनि जी मज़ाहिमत उन्हनि जे मुखालफ़त उन्हनि जे दबाउ जे नतीजे में पंहिंजो मौक़िफ़ वापसि वरितो आहे। असां तव्हांखे इन ॻाल्हि खे क़बूल कयूं था, पर इहो सम्झूं था त ज़बानी मुखालफ़त नाकाफ़ी आहे। सिंध असेंबली जो इजलास कोठायो उन में अक्सरत राय सां इन खे रद्द कयो ऐं रुगो इजलासनि में ठहराव पास न कयो। हर उहो क़दम खणो जेको सिंध खे ज़मानत ॾे त सिंध जा ॿेट इन आपेशाही फ़ैसिले मां सिंध खे वापसि मिलंदा। इन करे असां मुतालबो कयूं था हे नाजाइज़ हे दहशतगर्दी वारो सियासी ऑर्डिनेंस वापसि वठो, जेका तव्हां अथॉरिटी क़ाइमु कई आहे नाजाइज़ उनखे एबालिश कयो ऐं पाकिस्तान जे अदलिया खां मुतालबो बि कयूं था हर टके टी पैसे जी ॻाल्हि ते उथी बीहो था, हर शइ ते उथी बीहो था, हर मामले में पंहिंजी ताक़त ॾेखारियो था। पोइ तव्हांजी ताक़त किथे गुम आहे जॾहिं पाकिस्तान जे आइन जी ख़िलाफ़वर्ज़ी थी आहे, मुल्क जे आइन जी तौहीन थी आहे ऐं उन जे बुनियाद ते सदारती ऑर्डिनेंस जारी थियो आहे ऐं सिंध जा ॿेट खसिया विया आहिनि। जेकॾहिं ॿुधी वठो, जेकॾहिं अदालतूं हिन ऑर्डिनेंस खे वापसि नथियूं कराइनि त सिंध जो माण्हू ऐं पाकिस्तान जो माण्हू इहो चवण में हक़ बजाने हूंदो त तव्हां बि हिन सॼी साज़िश में दुर आहियो, छाकाणि त तव्हांजो कमु आहे, तव्हांजो मनसब आहे, तव्हांजो फर्ज़ आहे त तव्हां आइन जी लताड़ जे साम्हूं दीवार थी बीहो। हाणे जॾहिं वफ़ाक़ पाकिस्तान हीअ इमरान ख़ान जी हुकूमत ऐं सदर पाकिस्तान ऐं उन्हनि जे पोयां बीठल क़ुवतूं हिन मुल्क जे आइन जी तौहीन करे रहियूं आहिनि, सूबाई ख़ुदि मुख़्तारी जो इनकार करे रहियूं आहिनि ऐं सिंध वतन जे जुग्राफियाई हदुनि जी बेहुरमती करे रहियूं आहिनि, उन ते कब्ज़ो करे रहियूं आहिनि, त पोइ तव्हांखे सिंध जो अवाम इहो वाज़े पैगाम ॾिए थो। मां इन ॻाल्हि ते ॻाल्हि पूरी थो कयां त हीअ जेका फिरौनियत इमरान ख़ान जे अखियुनि में आहे इहा फिरौनियत छा अयूब ख़ान खां वधीक आहे?
छा इहा फिरौनियत ज़ियाउल खां वधीक आहे? छा इहा फिरौनियत मुशर्रफ खां वधीक आहे? इमरान खान, अलवी ऐं तव्हांजे पोयां बीठल कुवतूं ॿुधी छॾियो, सिंध जो अवाम पंहिंजे वतन, पंहिंजे ॿेटनि जे ख़ातिर पंहिंजे ॿधी सां, पंहिंजे अवामी मज़ाहिमत सां, पंहिंजे मिसाली मज़ाहिमत सां तव्हांजी इहा फिरौनियत मिटी में मिलाए दफ़न करे छॾींदो ऐं पंहिंजा ॿेट